जी इन वक्त दोदापुर भरसा गोठ लाल मोहम्मद रवाई में मौजूद आहियूं। ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। चंद सां नाजाइज़ी खोसन को पैसा वठी मुंहिंजे जे मथां नाहक एफआईआर कयईं, मुंहिंजे घर में गिरियो। मां मिसकिन एसो शर अच्छा हा उहो थो करे। छा थो चवे तव्हांखे? असांखे धमकियूं थो ॾे, असांखे पैसा थो घुरे। मां मिसकिन ग़रीब, मुंहिंजा बच्चा हाजी, मां किथां पैसो आणे? मां मिसकिन बचड़े वाल, मां किथां आणे? चई मूंखे पैसो ॾे, होॾो खोसा पैसा ॾियनसि। सही असां उशाक शर जे बदिले था कयूं त इनखे हटायो। असां मुंहिंजे भाउ ख़ाली रिकॉर्ड कयोसि, असांखो पैसा घुरई त उनखे वरी धमकियूं ॾेई जी तोखे कूड़ा एफआईआर कंदुमि फुर जा। मुंहिंजे भाउ ते फुर जो कोई एफआईआर न आहे, ख़ाली धमकियूं थो ॾिए त तुंहिंजे रांझनि जे मथां तो फुर जा केस आहिनि। थाणे ते मौलेदार ते आहिनि, एफआईआर असांजे मौलेदार ते आहिनि, उहो बि नाहक ते आहिनि। बथियाणी खोसे जहिड़ो आहे मुंहिंजे भाउ ते नाहक एफआईआर आहिनि, उनजो कोई तालुकात न आहे। असां डीआईजी लाड़काणे खां और एसपी जेकमाबाद खां त असां ते महिरबानी करे उशाक शर खे हितां हटाए वञे, रिश्वत खोर आहे। साईं असां कयो आहे मीनापुर एस जो उशाक शर जे नाइजाइज़नि जे करे, नाइजाइज़ी ख़ाली पीली धमकियूं थो ॾिए असांखे भाउ खे। चए थो ॿधंदो मां, ॿार खणंदो मां, माल हणंदो मां, पैसा थो घुरे। मसइले खोसो बलूदीन जे करे ख़ाली पीली केस असांजे कई, एफआईआर कई। बाक़ी पूरे पाकिस्तान में न असां ते एनसी आहे, न असां को रूपोश आहियूं, न को धाड़े लाहियूं। असां मिसकिन माण्हू आहियूं हाजी। 50,000 पैसा ॾियो, न त माल ॿधो मां, माण्हू ॿधो मां। असां मिसकिन आहियूं, 50,000 काढियूं। ये उशाक शर मीनापुर एस जो उशाक शर मीनापुर बुरड़ो। अच्छा जी असां त मौलाई हाणे 50,000 काढियूं हाणे। जे एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त उशाक शर बिना जवाज़ असांजे ॻोठनि जे मथां चढ़ाई करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असांखे फ़ोन ते धमकियूं ॾेई रहियो आहे त असांखे तव्हांजे ॻोठ में चढ़ाई कंदुमि ऐं तव्हांखे ॿधो वेंदुमि ऐं तव्हांजा ॿार खणंदुमि ऐं बिना जवाज़ असांजी को बि एफआईआर न आहे, न को बि एनसी दाख़िल आहे। असां डीआईजी लाड़काणा एसएसपी जेकमाबाद खां मुतालबो था कयूं त इन ॻाल्हि जी इंक्वायरी करे। कैमरा टीम सां गॾु बख्शल मुंद्राणी, जेकब न्यूज़ दोदापुर।